Thank you for visiting your www.jsamada.com for the more comments of Ashish Kataria. नारो मस्तन जो आहे द्वारो मस्तन जो आहे नारो मस्तन जो आहे द्वारो मस्तन जो आहे करण की जो दीदार मौजाई मौजा मस्तन जी दरबार मौजाई मौजा For the more comments of Ashish Kataria, ask computer. हिन धरती ते श्री स्वामी खुदाराम साईं थी गुज़रियो कोयल जहिड़ा सुरत ॿुधाए माण्हुनि खे जय मस्त कयो हिन धरती ते श्री स्वामी खुदाराम साईं थी गुज़रियो कोयल जहिड़ा सुरत ॿुधाए माण्हुनि खे हिन धरती ते साईं सचे सतराम जो जन्म थियो हिन धरती ते साईं सचे सतराम जो जन्म थियो जंहिंजी डेवरी गुल गुलज़ार मौजाई मौजा आहे मस्तन जी दरबार मौजाई मौजा हिन धरती ते कंवर राम जहिड़ो गुरु भगत ॿियो को न थियो तन मन धन ऐं घर सारो गुरु चरण तां कुर्बान कयो हिन धरती ते कंवर राम जहिड़ो गुरु भगत ॿियो को न थियो तन मन धन ऐं घर सारो गुरु चरण तां कुर्बान कयो हिन धरती ते दूल्हो साईं दरवेश कन्या लाल थियो हिन धरती ते दूल्हो साईं दरवेश कन्या लाल थियो जय मस्त कयो संसार मौजाई मौजा आहे मस्तन जी दरबार मौजाई मौजा आहे मस्तन जी दरबार मौजाई मौजा हिन धरती ते रड़की साहिब जहिड़ो साध मेलो कोन थियो ऊंचा मंदर देवियूं अंदर संतन जिते निवास कयो हिन धरती ते रड़की साहिब जहिड़ो साध मेलो कोन थियो ऊंचा मंदर देवियूं अंदर संतन जिते निवास कयो दास कुंदन रूप हजूरी राजा साईं विक्रमलाल दास कुंदन रूप हजूरी राजा साईं विक्रमलाल आहे जोड़ी मजेदार मौजाई मौजा आहे मस्तन जी दरबार मौजाई मौजा नारो मस्तन जो आहे द्वारो मस्तन जो आहे नारो मस्तन जो आहे द्वारो मस्तन जो आहे नारो मस्तन जो आहे द्वारो मस्तन जो आहे करण की जो दीदार मौजाई मौजा आहे मस्तन जी दरबार मौजाई मौजा करण की जो दीदार मौजाई मौजा आहे मस्तन जी दरबार मौजाई मौजा करण की जो दीदार मौजाई मौजा आहे मस्तन जी दरबार मौजाई मौजा करण की जो दीदार मौजाई मौजा आहे मस्तन जी दरबार मौजाई मौजा करण की जो दीदार मौजाई
जो